असां ॻाल्हाईंदा आहियूं सही चुनाव करण जे बारे में ऐं इहे कहिड़ो ज़रूरी हूंदो आहे। असांजे हर चुनाव जेको असांखे करणा आहिनि मूंखे हिकु ॿिज वांगुरु लॻंदो आहे जेको असां बोईंदा आहियूं। हर हिकु शइ जेकी असां बोईंदा आहियूं जंहिं तरीक़े सां असां ॾेखारींदा आहियूं ऐं उहा ई ख़राबु विज हूंदी आहे, ख़राबु फसल हूंदी आहे। अगरि सुठी विज हूंदी त सुठी फसल मिलंदी, पर हुन खां पोइ असांखे बोइणो त पवंदो। हिन जो मतिलबु इहे आहे कि असांखे सही चुनाव करणो पवंदो, नतीजो न मिलंदो। मुंहिंजे ख़्याल सां असां शायदि घणा आहियूं कि ॾींहं में कोई न कोई फ़ैसिलो कुझु न कुझु कंदा आहियूं ऐं उन जो फ़ैसिलो नतीजे में निकिरंदो आहे। असांजे जीवन लाइ जाम ज़रूरी हूंदो आहे, पर कुझु थी सघंदो आहे असांजी क़िस्मत बदिलण जे वारे फ़ैसिले ते। फ़ैसिला। अॼु मां तव्हां सां हिकु रस्तो चुनाव जे बारे में ॻाल्हाइण वारी आहियां। असांखे रस्ता पंहिंजे पाण मिली वेंदा आहिनि। असांखे सुबुह उथी करे हे सिखण लाइ इंतज़ारु करणो पवंदो आहे कि असां कंहिंजा महसूस था थियूं, हुन में असां उन रस्ते जो चुनाव था करे सघूं, छाकाणि त असांखे उन रस्ते ते हलणो आहे, उनखे असांखे पाण में समाइणो आहे। असांजो नकारात्मक थियणु उन जे तरफ़ थी सघंदो आहे। असांखे पालण पोषण जे तरफ़ जे कारण असांखे जीवन में जेकी घटना थींदियूं आहिनि असांखे इहो ॾिसणो आहे। प्रकृति जे स्वभाव सां इहो झुकणो आहे, वधीक झुकणो आहे ऐं असांखे सकारात्मक थियण जो फ़ैसिलो करण जी जाम सुठी ॻाल्हि आहे, छाकाणि त इहो असांजे लाइ सिर्फ़ु सुठो आहे। ॾकण जी। प्रभु असांखे ॾकण जी भावना कान ॾिनी आहे। उहो असांखे चवंदा आहिनि कि तव्हां सुठी ज़िंदगी जियो, कमज़ोर ॾकी करे न जियो, कमज़ोर वारी ज़िंदगी जियो। प्रभु चाहे थो कि असां दिलदार ठहूं, नई शयुनि खे जी सघूं चङी तरह, नई शयुनि खे आज़माइण लाइ उहो करे सघूं। मूंखे विश्वास आहे कि प्रभु जा ॿार थियण जी असांखे ज़रूरत तॾहिं बि थींदी आहे कि मूंखे विश्वास आहे कि असां प्रभु जा ॿार थियण जे असांखे कॾहिं बि ॾकणु न खपे। अगरि असां कोई ग़लती कयूं हुजनि, मुंहिंजे ख़्याल सां जाम माण्हू नई शयुनि खे आज़माईंदा कान आहिनि। मुंहिंजे हिसाब सां अहिड़ा जाम माण्हू आहिनि जेके इहो सोचींदा कान आहिनि इहो करण में। उहे सोचींदा आहिनि कि कोशिशि करण खां पहिरीं उन शइ खे थी सघंदो आहे। कोशिशि करण में उन शइ जे बारे में मुंहिंजे ख़्याल में अगरि तव्हांखे ख़बर हुजे हा कि प्रभु तव्हांखे कहिड़ो प्यारु कंदा आहिनि, तव्हां हारण जे डप खां सवाइ नई शइ खे आज़माइण लाइ यकदमि तयारु हूंदा आहियो। हिन करे असल में इहो ई थींदो आहे। हिन दफ़े 1000 माण्हू आहिनि जेका साम्हूं आहिनि मंच ते इहा शइ वठी करे इहे पंहिंजी शिक्षाउनि खां ॻाल्हाईंदा आहिनि। आमेन। व्यवस्था विवरण 30:19 मां जीवन ऐं मरण जे तव्हां साम्हूं रहो, जीवन में पंहिंजो कयो। ऐं मां चवंदी आहियां कि जीवन सां जुड़ियल हर शइ खे तव्हां पंहिंसां गॾु रखो। मुंहिंजे ख़्याल सां तव्हां मां कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजे जीवन में अहिड़े मोड़ ते बीठा आहिनि। पंहिंजे दिलि में महसूस कंदी आहियां कि तव्हां कुझु माण्हू उहे टीवी ते प्रोग्राम ॾिसंदा आहिनि, सिखण वारा माण्हू। अॼु जीवन उन लाइ मक़ाम ते आहे। अहिड़ो कुझु नओं सामनो करणो पवंदो आहे। शायदि तव्हांजे जीवन में अहिड़ी काई शइ जेकी तव्हां कुझु ॾिसी नथा ऐं सघो था। असांखे उन शइ खां डपु थींदो आहे, सामनो करणो पवंदो आहे ऐं डपु लॻंदो आहे कि तव्हां इहो न करे सघंदव। तव्हां कोशिशि कंदा आहियो इहो करण जी, पर ईअं न थींदो आहे। शैतान कोशिशि कंदो ॾकाइण जी, तव्हांखे हमेशह ॾकाईंदो आहे ऐं उहो ई तरीक़े सां माण्हू तव्हांखे अॻियां वधण रोकींदो आहे, जंहिंजे करे बहादुरीअ हिन में डपु न हुजे। मां नथी चवां तव्हां भुलिजी वञो, तव्हां डरपोक न आहियो, तव्हां कायर न आहियो, छोकी तव्हां इहो महसूस कंदा आहियो। असां डप खे पाण ते काबू करण न ॾींदा आहियूं। हिन खां सुठो इहो आहे कि असां पवित्र आत्मा खां मार्गदर्शन वठूं, प्रभु खां वठूं ऐं प्रभु डप जे असांखे मार्गदर्शन करे। असांजे जीवन लाइ उन जी सॼी इहा ई इच्छा वठी हूंदी आहे। योशा नाले वारे किताब में हिकु माण्हूअ जेके प्रभु खे चयो, अहिड़ो वॾो मुश्किल कमु ॾिनो, मूंखे विश्वास आहे कि हुन पाण खे कम लाइ तयारु कयो। हुनखे इहो महसूस कान हुयो कि सच में तव्हां जीवन जीअण चाहियो था पवित्र आत्मा जे मुताबिक़। तव्हांखे इहो सम्झणो पवंदो प्रभु उन माण्हू खे सॾींदा आहिनि जेके लाइक़ु हूंदा आहिनि करण जे जेको उहो हुनखे चवंदा आहिनि।
इन करे उहो करण लाइ विश्वास जी ज़रूरत हूंदी आहे। विश्वास जो मतिलबु जेको तव्हांजे दिलि में आहे उहो ई तव्हां कयो, उन मुताबिक़ अॻियां वधो। मां उहे गाना ॿुधा जेका मां जाम दफ़े ॻाईंदी आहियां। हिन ते मां हमेशह ॿुधंदी आहियां, पर घणा ई दफ़ा मनोरंजन थी वेंदो आहे। असां विश्वास जे द्वारा जीअंदा आहियूं, हालत द्वारा न। तॾहिं मां सोचींदी आहियां, असां में घणा माण्हू आहिनि जो सच में कंदा आहिनि। ध्यानु ॾियो, विश्वास द्वारा हलणु क़ाबिल थियणु नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे। जॾहिं असां पंहिंजे हालत जे मुताबिक़ जीअंदा आहियूं, बल्कि असांजे दिलि ॿधींदा आहियूं। मां सोची नथी सघां कि येशू कीअं लॻंदो हूंदो जॾहिं हुन चयो कि प्रभु चयो हाणे तूं हिन खे वठी वञे। मूंखे ख़बर आहे कि हुनखे डपु लॻियो हूंदो। प्रभु हुनखे हिकु आज्ञा ॾिनी हुई जंहिंजे बारे में असां अॼु ॻाल्हाईंदसि, जेको असांखे हुते वठी वेंदो ऐं हुते जाॻाईंदो। हुते वठी वञणु खपे। तव्हां हिन बारे में सोचींदा। नई शयुनि खां ॾकण खां बजाए असांखे हुन जे बारे में जोशीला थियणु खपे। घणा माण्हू इहो सोचींदा आहिनि कि उहे जीवन जे नए मक़ाम ते आहिनि। तॾहिं लॻंदो आहे अॼु मूंखे सही माण्हू मिलिया आहिनि सेखारण लाइ। सही माण्हू, सही संदेश। आमीन। यशूआ जी 3:4 में थोरो पुठियां वञां थी मां। आयात 1 जे तरफ़ां हलूं था। 20 में यशूआ सुबुह जो उठे थो, उहो लिकिर पाए थो। उन जॻहि ते ईअं थिए थो। उन चयो मूंखे चवण में ॾुखियो थो लॻे। मां कोशिश कयां थी, माफ़ कजो। सो हुननि उहा जॻहि छॾे करे यदन जे किनारे हली विया। करण खां पोइ बि उहे 3 ॾींहं उहे कंदा हुया। मूंखे धावणी जे विच में छॾे ॾिनई। प्राज जे माण्हू खे इहा आज्ञा ॾिनई कि जॾहिं तोखे पंहिंजे प्रभु जे मथां यमुना जा वचन ॾेई सघूं था, हुनखे खणी करे लेवी याजक में छॾी विया ऐं पंहिंजे चयईं कि पुठियां पुठियां हलजांइ। उहो जाम ध्यानु ॾियण वारो हुयो। हाणे उहा असांखे वॾी ज़िमेदारी खपे ऐं अॼु प्रभु जे द्वारा इहो मार्गदर्शन करणो आहे। व्यवस्था में अतंग थी करे सदुक में प्रभु मौजूद हुया। हुन में प्रभु जा वचन हुया। सदुक में प्रभु जी इच्छा हुई। उहे ज़रूरी ॻाल्हि हुई। ऐं उहो तूं हुते नई जॻहि ते वञण वारी आहे ऐं सुठी तरह हुते वञी करे पहुचण वारी आहे। ऐं पोइ बि हुते सभु सुठो थींदो अगरि तूं हिकु कमु कने। उहो आहे सदुक जो रस्तो सिखंदो। हिन जो मतिलबु आहे पंहिंजे जीवन में प्रभु जे वक़्त लाइ इंतज़ारु करणो आहे। सदुक खे खणी करे रीसणो आहे। तूं त उन जे पुठियां पुठियां हलंदे। इन जो साफ़ मतिलबु इहो आहे कि तव्हां प्रभु जे पुठियां पुठियां हलो। मूंखे ख़बर आहे कि ईअं लॻंदो आहे जीअं मां नंढे ॿारनि खे सम्झायां थी। इहो सच आहे कि यदि माण्हू तव्हांखे हिमत ॾींदा आहिनि ऐं उहो प्रभु हूंदा आहिनि। प्रभु जी महिमा। आज्ञा मञण जी पंहिंजे जीवन लाइ जीवन हद खां वधीक शानदार थी वेंदो आहे। हर कंहिंखे सुठो कान लॻंदो आहे जेके तव्हां कंदा आहियो। हर कोई तव्हांजे मथां कान मिलंदो आहे। तव्हांखे शुरूआत में हमेशह शाबाशी मिलंदी आहे, वाहवाही मिलंदी आहे, पर प्रभु पाण खे तव्हांजे अॻियां साबित कंदा आहिनि, हिमत वधाईंदा आहिनि। केरु चवंदो आमीन? पर उन जे ऐं तुंहिंजे विच में 2000 हथनि जो अटकल अंतर आहे। तूं संदूक जे नज़दीक ते हूंदो आहीं। जिते तूं उहो संदूक तुंहिंजे नज़र जे साम्हूं हूंदो आहे ऐं उहो इहो हूंदो आहे कि केतिरा रस्ता तोखे हलणो आहे। मूंखे ख़बर नाहे कि अलॻि कुझु अखर मुंहिंजे लाइ अहिड़ी ज़रूरी छो आहिनि, पर हे मूंखे ॿुधाइणु वणंदो आहे छाकाणि त उहे तेसिताईं इन रस्ते ते गुज़रंदा न आहिनि। मूंखे वणंदो आहे कि छोकिरि मुंहिंजे ख़्याल सां घणाई माण्हू जंहिंमें मां बि हिकिड़ी आहियां, असांजी आदत हमेशह इहा ई हूंदी आहे कि असां हमेशह पुठियां थी वेंदा आहियूं ऐं पंहिंजे सुरक्षा जे दायरे में रहणु पसंदि कंदा आहियूं। पर अॼु असांखे प्रभु प्रोत्साहित थो करे कि तव्हां अॻियां वधो। एतिरा बहादुर ठहो कि पंहिंजे जीवन में प्रभु जो मार्गदर्शन वठी सघो। पंहिंजी ज़िंदगीअ में तव्हां पार्टी ते वञणु इन करे ज़रूरी न आहे छाकाणि त सभई वञनि था। यदि तव्हांखे लॻे थो कि तव्हांखे हुते न वञणु खपे त तव्हां न वञो।
ऐं उन लाइ 20 बहाना ठाहिण जी तव्हांखे ज़रूरत कान्हे। तव्हांखे हिन ॻाल्हि करण जी परवाह कोन्हे कि तव्हांखे केरु पसंदि करे थो या नथो करे। तव्हांखे इन ॻाल्हि जी चिंता करणु खपे, छा मां पंहिंजे जीवन लाइ प्रभु जो मार्गदर्शन वठां थो ज़िंदगीअ में। मां सच में चाहियां थी हे कुझु अहमियत रखे अॼु तव्हां जे लाइ। मुंहिंजे ख़्याल सां हे जाम ज़रूरी आहे, बल्कि असांखे इहो करिणो आहे, असांखे प्रभु जे पुठियां वञिणो आहे, उन्हनि जे वचन ते वञिणो आहे। पुठियां वञूं प्रभुअ खे हमेशा। आमीन। मां 1 मिंट पुठियां वञणु चाहींदसि, यूहन्ना 2:27 जी तरफ़ वेंदसि, जिते असां कल्ह हुयासीं, हिन बारे में ॻाल्हि कंदा हुयासीं कि असां सभिनीनि खे हिकु अभिषेक मिलियो हुयो, अभिषेक ॾिनो हुयो प्रभु जे मौजूदगी। असांखे सच में पुठियां न पवणो आहे। असली संदूक खे जेके 2 खंभनि ते रखियो हुयो लेवियल याजकनि खे, जंहिंमें परमेश्वर जो वचन हुयो, उहो हुन जी इच्छा हुई ऐं मौजूदगी हुई। असांखे ख़बर कान आहे कि हुन तलाश कान कई, उहो ई कान आहे, छाकाणि त उहे प्रभु आहिनि। इहा ई त सुठी ॻाल्हि आहे नए नियम जी। हुन जे अंदरि तव्हां जे अंदरि मसीह आहे, हुन जी आशा आहे तव्हां जे अंदरि उन जो इंसान आहे जेको महान आहे संसार में, उहो ई सुठो आहे। हुन जी मौजूदगी रहंदी आहे असांजे अंदरि, उन जी आत्मा रहंदी आहे असांजे अंदरि। इन करे तव्हां बि न रहो। यूहन्ना 2:27 में, ऐं तुंहिंजे अभिषेक उहो आहे तव्हां उहो कोई ॿिए माण्हुनि झूठ जे बारे में न आहे। असां बि कंहिंजी ॻाल्हि नथा कयूं, बल्कि असां तव्हां जे बारे में ॻाल्हि कयूं था। अॼु मूं में जाम जोश आहे। हिते अची करे कयो तव्हां, मूंखे जोश जी वॾी खुराक मिली आहे। कल्ह राति मूंखे हमेशा उन ते अजबो थींदो आहे जेको कोई माण्हू प्रभु जे द्वारा कमु कंदा आहिनि। सभिनीनि खां अजीब ॻाल्हि वारी इहा आहे कि जॾहिं असां हिते हूंदा आहियूं तॾहिं असां महसूस कान कंदा आहियूं। असांखे ईअं न लॻंदो आहे जीअं असां दुनिया जा सभिनीनि खां वॾा मूर्ख आहियूं। पर जॾहिं तव्हांखे इहो कंदा आहिनि, जेको तव्हांखे विश्वास हूंदो आहे कि प्रभु तव्हां जे लाइ सोचियो आहे कि तव्हांखे छा मिलंदो, तव्हांखे जोश करिणो आहे, पवित्र आत्मा जे उत्साह सां अभिषेक, ऐं पंहिंजे दिलि में सभिनीनि खे महसूस करिणो आहे। CDs DVDs, महिरबानी कयो। जीअं पौलुस जाम दफ़ा विश्वासियुनि खे चयो आहे कि मां मसीह जे नाले खां निवेदन कयां थो, तव्हांखे गुज़ारणु आहे हिकु साधना आहे, निष्फल जीवन जॾहिं तव्हां जे लाइ आहे हिकु महान शानदार सुठो जीवन खुली करे। इन लाइ तव्हांखे मौक़ो ॾिनो आहे कि तव्हां इहो कयो, ऐं पोइ बि शायदि जेको तव्हांखे शायदि इहो महसूस करे कि असल में प्रभु आहे। पर यादि रखो, तव्हां ग़लति थी था सघो। पर प्रभु तव्हां सां प्रेम करणु बंदि न कंदा। सभिनीनि खां वॾी ॻाल्हि इहा आहे कि उन्हनि खे सम्झणो आहे ऐं उन्हनि खे ख़बर आहे कि असांजो मक़सदु छा आहे। मां असल में पंहिंजे दिलि में, मूंखे विश्वास आहे कि मां जेको कयां थी प्रभु आहे, भले ई उहो हुन जो सही कमु न आहे, सही वक़्तु न आहे। प्रभु मूंसां गॾु आहिनि ऐं उहो मूंखे सेखारीनि था। असांखे ख़बर न हूंदी आहे कि कंहिं महिल असांखे आमीन छा करणु खपे, सही टाइम ते, सही वक़्त ते। इहो ज़रूरी आहे प्रभु जे वक़्त ते असां हली सघूं, सिखी सघूं, जेको बि असां करे सघूं। इहो एतिरो मुश्किल न आहे। प्रभु जे मूंखे टीवी ते अचण खां पहिरीं टीवी ते अचण जी कोशिशि कई हुई। असल में तव्हां जे द्वारा संदूक खे पाण में घुमाइण ऐं उन जे पुठियां वञण जी कोशिशि करण में फ़र्क़ु हूंदो आहे। आमीन। हिकु वक़्तु हुयो जॾहिं राजा दाऊद वञी करे संदूक खणी आयो हिकु घर मां, जाते उहो संदूक सालनि ताईं आमीन संभाले रखी हुई, ऐं उहो हुन जे बारे में सख़्त तख़्ताई सां संदूक खे कीअं खणी अचिजे, छाकाणि त उन में पवित्रता हुई। संदूक में हमेशा अॻियां वञण जी घिर्जे
ऐं माण्हूअ खे पुठियां करण जी ऐं उन्हनि संदूक खे रखियो हुयो हिक ठेले में घुमाइण जी कोशिश कई। हुनखे कंहिं हथु लॻायो, उहो मरी वियो। दाऊद खे सम्झ में इहो न आयो, हुनखे ख़राबु लॻो, पर प्रभु इन ते अटल हुया कि मार्गदर्शन कंदमि, तव्हां पुठियां हूंदव, बसि इहा ॻाल्हि पूरी थी। त मां टीवी ते अचण जी कोशिश कई ऐं ख़बर हुई कि छा थियण वारो आहे। सभु कुझु सुठो पियो हले। असां पंहिंजी शेवकाई शुरू कई। हाणे टीवी प्रसारण शुरू कयो आहे। मुंहिंजे घर जे आसे पासे में सेट लॻंदसि। मूंखे वीचार आयो कि असांखे टॉक शो करणु खपे टीवी ते। इन करे असां कुझु पंहिंजे माण्हुनि खे सॾायो, कुझु मायुनि खे सॾायो जेके ज्ञान हुयो वचन जो, ऐं भाड़े ते स्टूडियो वरितो। स्टूडियो सेंट लुइस में हुयो, उते कैमरा वग़ैरह बि हुया। असां सेंट लुइस जे हर चैनल ते प्रसारण करण वारा हुयासीं, जेको रस्तो हुयो। ऐं हुन खां पोइ बि इहा जाम मज़ेदार ॻाल्हि आहे। जॾहिं मां यादि कंदी आहियां, मां हिकु इंटरव्यू करण जी कोशिश पई कयां। मां साम्हूं वारे खां हिकु सवाल पुछंदमि ऐं हुन जो पाणे ई जवाबु ॾींदमि। मां पाणे ई हुन वक़्तु हेॾो ॻाल्हाईंदमि ऐं हुन जो सवाल जो जवाब बि ॾींदमि। ऐं हुन खां पोइ 6 महीने खां पोइ हिकु ख़त आयो। छोकिरि खे उहो सही वक़्तु हुयो। यादि रखो, अगरि तव्हां होशियारु आहियो, उन समय में वधीक देरि कान लॻंदी आहे कि उहो कमु करणो आहे कि न। अगरि तव्हांखे उन कम में प्रभु जी ॿुधंदव। कुझु सालनि खां पोइ प्रभु मूंखे टीवी ते वञण लाइ चयईं ऐं चयईं कि बेकार कमज़ोर तरीक़े सां असांजी शुरूआति थी हुई। ॿुधी करे तव्हांखे खिल ईंदी। असांखे बिल्कुलु ख़बर न हुई कि असांखे टीवी निर्माता जी ज़रूरत आहे। असांखे ख़बर न हुई कि असां छा पिया कयूं। मां इहो कॾहिं न भुलिजी सघंदी आहियां जेको असां शूट कयो हुयो। हिकु रूम हुयो, उहो पार्टी हॉल हुयो, जंहिंजी छिति जाम हेठि हुई, जेकी टीवी जेकी शूटिंग लाइ बराबरि कान हुई। छिति मां कुझु टाइल्स किरन पियूं, जंहिंजे करे असां कोई सुठी जॻह ते न हुयासीं, पर पोइ बि इन लाइक़ु हुयासीं। पर उहो सुठो कान हुयो सीरनि में जेको पुठियां लॻाईंदा आहियूं, बल्कि हिकु नई प्लास्टिक वारी पर्दे वांगुरु हिकु शइ हुई। मुंहिंजे अॻियां ते मुंहिंजे मंच ते हिकु कैमरा हुई। ऐं पोइ असां हिकु टीवी स्टेशन ते प्रसारण लाइ पैसा बि ॾिनासीं। पहिरें ॾींहुं असांखे 125 फ़ोन आया। मां सोचियो मां वरी करे स्वर्ग अची वई आहियां प्रभु जे वटि। हिन करे यादि रखिजो, जॾहिं हुते प्रभु जी कृपा थींदी आहे, भले उहो सुठो न हुजे, भले उहो किनो हुजे, उन ते अभिषेक हूंदो आहे जेको शयुनि खे कामयाबु ठाहींदो आहे। उहे सभु कम न जेका असां कंदा आहियूं, मां प्रभु जी महिरबानी सम्झां थी ऐं सुंदर प्रस्तुति लाइ जेकी असांजी आहे। मुंहिंजे ख़्याल सां सुठे तरीक़े सां कमु करणु खपे। मां जाम शुक्रगुज़ार आहियां कि असां उहो करे सघंदा आहियूं, पर कॾहिं न कॾहिं पंहिंजे टीम खे मां चवंदी आहियां, यादि ॾियारींदी आहियां कि असांखे ॿाहिरि जी तड़क भड़क ऐं असांखे इहो न करणु खपे, छाकाणि त असल में प्रभु जी असांखे हिते वठी आयो आहे ऐं उन जो अभिषेक आहे, जंहिंजे करण मां माण्हू असांखे ॿुधाईंदा आहिनि। इन करे असल में हक़ीक़त इहा आहे, अगरि तव्हां जेतिरो थी सघे उत्तम थी सघंदा आहियो ऐं तव्हां अॻियां वधी सघंदा आहियो, तव्हां नओं पेर खणी सघंदा आहियो, त प्रभु तव्हांजी तरक़ी कंदो। मुंहिंजे ख़्याल सां असां अक्सर हे सोचींदा आहियूं हलो हाणे इहो पूरो था कयूं। तुंहिंजो उहो अभिषेक जेको उन जी ओर कयो हुयो, उहो तव्हां वटि ई हूंदो आहे। तव्हांखे उहो प्राप्त करण जी कोशिश न करणी आहे, मसीह ते विश्वास करणो आहे। तव्हां उहो हमेशह इहो हासिल करे सघंदा आहियो। तव्हां ते हमेशह लाइ ठही सघंदा आहियो। तव्हांखे कोई सेकाई न करणी आहे ऐं तव्हांखे कोई सेखारे नथो सघे। ॿिए कंहिं तव्हांजे जीवन हलाइण जी ज़रूरत न आहे। तव्हां माण्हुनि वटि वञी करे हर वक़्तु ईअं पुछंदा आहियो, मां भागी थियण लाइ नथी चवां। मां नथी चवां कि कंहिंखे बि सलाह वठणु नुक़सानु आहे। अगरि तव्हां अॻियां वधी करे कुझु करण वारा आहियो, जंहिंजे करे त इहो कयो जेको तव्हांजी इज़त कंदी हुजे। मूंखे सलाह ॾियण में काई बि तकलीफ़ न आहे।
असांजे वीचार सां तव्हांखे इन बारे में अञा प्रार्थना करणु खपे। पोइ त मां उन जी ॻाल्हि ज़रूरु ॿुधंदमि, छाकाणि त मुंहिंजे वीचार में समझदार माण्हू उहो ई आहे जेको मुंहिंजी ॻाल्हि ॿुधे थो। ॿियनि माण्हुनि खे परे रहियो ऐं हुन जे करे ॿुधाए सघंदी आहियां कि उन सभिनीनि खे ॿुधण खां पोइ बि मूंखे महसूसु थींदो आहे कि प्रभु मूंसां गॾु आहे। मूंखे महसूसु थो थिए दिलि सां मूंखे इहो करणु खपे, तॾहिं मां पतो कंदमि मूंखे पंहिंजे दिलि में शांती मिलंदी या न, अगरि मां प्रभु जी ॻाल्हि ॿुधी हुजे कि न हुजे। इन में संतुलित रहणु ज़रूरी आहे, रखणु ज़रूरी आहे। त पोइ इहा सुठी ॻाल्हि आहे, तव्हां प्रभु खे ॿुधी सघंदा आहियो, पवित्र आत्मा जो मार्गदर्शन वठी सघंदा आहियो। तव्हांखे थी सघंदो आहे हिकु बिंदास जीवन जी शुरूआति थी सघंदी आहे। तव्हांखे कंहिंसां बि ॾकण जी ज़रूरत न आहे ऐं पोइ बि इहो ॿुधण जी ज़रूरत न आहे। यूहन्ना 3:21 में हिन में असां तव्हांखे पर्दे ते लॻाइण वारा आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदासीं बि ख़ाली हिकु ॿ दफ़ो, जीअं तव्हांखे जोश मिले। जॾहिं तव्हां इहो साॼे पासे या खाॿे पासे ॾिसंदा, तव्हांजे पुठियां इहो वचन ई ॿुधण ईंदो, रस्तो इहो ई आहे, हिन ते हल, प्रभु असां सां गॾु आहिनि, प्रभु वाइदो थो करे। हे सम्झी वठो कि हे वाइदो असांजे लाइ आहे, हर हिकु लाइ आहे। जॾहिं असां इहो कंदासीं जेके असांखे प्रभु पंहिंजे जीवन में इच्छा सम्झाईंदा आहिनि कि उहे असांजो मार्गदर्शन कंदा आहिनि, रस्ते ते हलंदा आहिनि। पर उहो असांखे नक्शो कान ॾियणा आहिनि। अॻिले 10 सालनि जो जेसि ताईं असां पाण ते पंहिंजो कदम न खणणु ॾींदासीं। पर इन लाइ पैसा किथां ईंदा आहिनि? इन युग में आत्मिक कमाई, जेको वचन 45:2 में हिकिड़ो अञा महान वचन आहे। सच चवां थी, मां हमेशह इहो ई चवंदी आहियां, मां तुंहिंजे अॻियां अॻियां हलंदमि, उबड़ खाबड़ जॻहियुनि खे सिधो कंदमि, मां पितल जे किरवार खे तोड़े छॾींदमि ऐं लोहे जे ॿधनि खे टुकड़ा करे छॾींदमि। मूंखे ख़बर आहे कि मां जिते बि वेंदी आहियां हमेशह विरोध थींदा आहिनि। दुश्मन जी हमेशह इहा ई योजना हूंदी आहे कि उन सुठे कम खे रोकजे जेको असां कंदा आहियूं ऐं चाहींदा आहियूं। मां प्रार्थना कंदी आहियां इन वचन द्वारा प्रभु मूंखे अॻियां वधायो ऐं मूंखे पंहिंजी पहिरें दूतनि सां मिलायो ऐं मूंखे पंहिंजो रस्तो ॾेखारियो ऐं तयारु कयो। मां जाम ख़ुशि थींदी आहियां, जाम 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 ख़ुशि थींदी आहियां ऐं इलाही सालनि ताईं मां इहो बंदि कयो हुयो। मूंखे हिते अची करे इहो करण जी ज़रूरत न आहे, मूंखे पसंदि न आहे, इहो मुंहिंजो कमु न आहे। तव्हांखे पाण खे पसंदि करणो आहे। मुंहिंजो कमु आहे प्रभु जी आज्ञा मञणु। इन करे मां कंदी आहियां कि दिलि सां ऐं कुझु करण सां वरी ॻाल्हियूं, छाकाणि त इहो मुंहिंजो कमु आहे। मूंखे अॻियां वधाइणो आहे, वचन चवणो आहे, तव्हांखे ख़ुशि करणो आहे। तव्हां हमेशह इहो सोचींदा आहियो कि मूंखे विश्वास आहे कि तव्हां न ॿुधंदव या ॿुधंदव। प्रभु चाहे थो कि तव्हां ॿुधो। यदि मां इन वक़्तु आहियां, इहो कमु थी कयां, भले हिन वक़्तु तव्हां ख़ुशि न थिया हूंदव, पर पोइ तव्हां ख़ुशि थींदव, छाकाणि त असां जेको बि प्रभु सां इच्छा घुरंदा आहियूं, इच्छा मुताबिक़ हलंदा आहियूं, ख़ुशि थींदा आहियूं। आमेन। अॼु मां डप खां वधीक दिलेरी जे बारे में ॻाल्हाईंदसि। प्रभु मूंखे कुझु वक़्तु हिन जे बारे में सोचियो ऐं ॾेखारियो कि मुंहिंजे वीचार सां असां बि हिन जे बारे में कुझु ॻाल्हाए सघंदा आहियूं। माण्हुनि खे छा चवणो आहे? माण्हुनि न करणु खपे जेका कमु कंदा आहियूं। तव्हांखे करण वारा अचण वारा वचन ॾींदा आहियूं, तव्हांजे जीवन में इहो लाहींदा आहियूं। गलेशियन 5:16 जे मुताबिक़ आत्मा में मुताबिक़ हलंदो पवंदो आहे ऐं जंहिंजे लाइ असांखे इहा लालच हूंदी आहे। लालच कहिड़ी बि तरह जी हुजे, पूरी कान थी सघंदी आहे। इन करे यदि तव्हां सही ॻाल्हियूं सोचींदा आहियो त तव्हां ग़लति ॻाल्हियूं बि सोचींदा आहियूं। कोई रस्तो न हूंदो आहे हिन खां ॿाहिरि निकिरण जो। पंहिंजे मुंहं खे इस्तेमालु कयो था उन जे लाइ जेको प्रभु चए थो। तव्हां प्रभु जे लाइ इस्तेमालु कयो, हिमत कयो, जोश ॾियो, उठो, सुठी ॻाल्हियूं कयो, पोइ कचिरे मां ॿाहिरि निकिरो ऐं उहे ॻाल्हियूं कयो। मां अॼु शायदि तव्हांखे 500 दफ़ा चवण वारी आहियां, दिलेर थियो, दिलेर थियो। तव्हांखे कॾहिं बि डपण जी ज़रूरत न आहे। यादि रखिजो, प्रभु तव्हां सां गॾु आहे, तव्हांखे अॻियां वधणो आहे।
ऐं अॻियां वधो। प्रभु तव्हां सां गॾु पुठियां हूंदो आहे। हिन वक़्तु हिन कमु करण में तव्हांखे अॻियां वधणो आहे। घणाई दफ़ा मुश्किल ईंदी आहे। मां गुज़ारिश कयां थी कि तव्हां सोचियो जॉयस मेयर मिनिस्ट्री जो हिसो ठहण जी। असां तव्हांखे जीवन जो हिसो ठहूं था, तव्हांजे लाइ रोज़ प्रार्थना था कयूं, तव्हांजो वचन ॿुधायूं था ऐं तव्हांखे मदद करण लाइ कमु करण लाइ तयारु कयूं था, जंहिंजे लाइ प्रभु असांखे हिते सॾियो आहे। ऐं इन करे इन तरीक़े सां असां हिक ॿिए जा हिसेदार थी सघंदा आहियूं, जेको असांखे कयूं था। ऐं जिते असां वेंदा आहियूं तव्हां बि असां सां गॾु हली सघंदा आहियो। हर माण्हू जंहिंजो सेवकाई द्वारा वचन थींदो आहे, उन जी आशीष थींदी आहे, तव्हांखे मिलंदी आहे। असांखे सच में तव्हांजी मदद जी जाम ज़रूरत आहे। मूंखे विश्वास आहे कि अगरि तव्हां असां सां गॾु परमेश्वर जो वचन ॿुधंदा ऐं बदलाव थींदो तव्हांजे जीवन में। प्रभु जी इच्छा आहे कि तव्हां असांजी मदद कयो, असां सां हिसेदार ठही करे। मां तव्हांजी महिरबानी समझी सघां थी अगरि तव्हां असांजा हिसेदार थींदा आहियो। असां दिलि सां तव्हांजी क़दुरु कंदा आहियूं। हफ़्ते में 5 ॾींहं सॼो ॾींहुं असां हिते जाम दिलि सां आहियूं ऐं पूजा घर में वञी करे प्रार्थना कंदा आहियूं। असांजा भागीदारनि जी ज़रूरत आहे। जाम सुठो हूंदो अगरि तव्हां असांजा भागीदार ठही सघंदा आहियो। तव्हांजे जीवन में हिन तरीक़े सां प्रार्थना थियणु खपे। इन जे अलावा हर महीने तव्हांखे हिकु सुठी सिख्या मिलंदी, तव्हांखे असांजी मैगज़ीन मिलंदी। जाम सुठो हूंदो अगरि अहिड़ी शयुनि में तव्हां हिसेदार थींदा जेकी असां सां वॾी थींदी आहे। अगरि तव्हांखे सॼी दुनिया जे ग़रीब ऐं लाचार माण्हुनि जी मदद करणी आहे, दिलचस्पी आहे, अगरि तव्हां भटकियल माण्हुनि खे सम्झो था ऐं हुनखे शुभ संदेश ॾियण जी प्रचार करण जी कोशिश था कयो ऐं तव्हां चओ था कि तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हां प्रभु जी ॿुधो था। प्रभु तव्हां सां गॾु आहे। तव्हांखे शायद ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।